अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ जेको आहे असां पंहिंजी नॉर्मल ट्रांसमिशन जी तरफ़ आया आहियूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पोयों सॼो हफ़्तो असां जान मोहम्मद महर साहब ते ट्रांसमिशन पंहिंजी कईसीं ऐं जेको आहे उन खां अलावा जेके बि गेस्ट ईंदा रहंदा हुआ उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा हुआसीं। हाणे बि असांजी बसि इहा ई दुआ आहे त जेको बि थिए बहितर थिए ऐं अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। असल ॻाल्हि इहा आहे त हीउ साल जेको आहे न ॾाढो ॻरो रहियो आहे सिंधी मीडिया जे लाइ स्पेशली। मतिलबु ओवरऑल अगरि ॾिसजे त असांजा लेजेंड्स जेके अदाकार आहिनि या जेके सहाफ़ी थी विया, अदाकार थी विया, हिन साल में काफ़ी असांखे छॾे हलिया विया। आपा शबीरा थी, मुनव्वर शाह साहब थिया ऐं जान मोहम्मद साहब थिया ऐं उन खां अलावा असांजी काफ़ी पुराणी दोस्त ऐं सीनियर एक्ट्रेस मारवी चन्ना हुई। मतिलबु डिफरेंट नाला आहिनि, डिफरेंट फेज़िस आहिनि। उन खां अलावा सिंधी मीडिया जो हिकिड़ो ॿियो नालो मामा आरिफ़ बलोच, जेको मोस्ट सीनियर DOP ऐं डायरेक्टर हुआ, उन्हनि जो ओचितो ॿुधण में आयो त एक्सीडेंट में उन्हनि जी जेको आहे एक्सीडेंट थियो, रोड एक्सीडेंट थियो, सॼो महीनो हॉस्पिटलाइज़ हुआ, सर्वाइव न करे सघिया ऐं ख़बर पई त उन्हनि जी बि डेथ थी वई। त हीअ असांजा लेजेंड्स हुआ। मतिलबु ही असांजे दिलनि में हमेशह रहंदा। ईअं न आहे त असां उन्हनि खे विसारे छॾींदासीं या न। कंहिं न कंहिं ॻाल्हि ते हुननि जो ज़िक्र, कंहिं न कंहिं ॻाल्हि ते हुननि जी का ॻाल्हि यादि अचणु। सो इहो हिकिड़ो असांजी मोहबत आहे उन्हनि सां। असां दुआ कंदासीं त अलाह साईं इन्हनि सभिनीनि जा दर्जात बुलंद करे, सभिनीनि खे पंहिंजे अलाह साईं हिफ़्ज़ो अमान में बि रखे ऐं अलाह साईं इन्हनि जी जेको आहे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे ऐं इन्हनि जी जेके बि फैमिलीज़ आहिनि अलाह साईं सभिनीनि खे सबर अता करे। अॼु जेका मूंसां हिते छोकिरी वेठी आहे, ॾाढी प्यारी भेण बि आहे मुंहिंजी, ॾाढी सुठी कोलीग बि आहे, ॾाढी प्यारी एक्ट्रेस बि आहे, होस्ट बि आहे, मॉडल बि आहे। मां इहो ज़रूरु चवंदसि त हिकिड़ी बहादुर धीउ आहे, हिकिड़ी बहादुर इंसानु आहे। ऐं उहो वक़्तु ॾाढो ॾुखियो वक़्तु हुयो जंहिं महिल उन्हनि जो एक्सीडेंट थियो, वरी उन्हनि जी मदर सां जेको बि कुझु थियो, उन्हनि जी मदर जी डेथ थी, वरी उन्हनि जी ऑपरेशन। त यकीननि तव्हां सम्झी विया हूंदा त आपा शबीरा जी धीउ नादिया चन्ना असां सां गॾु अॼु स्टूडियो में मौजूदु आहे। त नादिया इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु लाइव अची रही आहे। हूअं त तव्हां उन्हनि खे मे बी ॾिठो बि हुजे सोशल मीडिया ते लाइव, पर KTN जी स्क्रीन ते नादिया अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु फिट एंड फाइन थी वियूं आहिनि। हाणे अॼु असां सां गॾु रंगन भरी शाम में मौजूदु आहिनि, लाइव आयूं आहिनि। इन्हनि सॼे सिनेरियो खां पोइ मां चाहींदसि जेके बि नादिया जा फैन्स आहिनि, तव्हां अॼु कॉल कयो ऐं नादिया सां तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए सघो था। अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो नादिया? मां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। तबियत ठीकु आहे तव्हांजी? तबियत अल्हम्दुलिल्लाह जेकी कंडीशंस हुयूं उन खां पोइ अगरि मां अॼु थी ॾिसां त अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं ठीकु बि आहियां। माशाअल्लाह अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। मुंहिंजूं छा असां सभिनीनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। नादिया, ही जेको कुझु बि थियो सभिनीनि खे ख़बर आहे, ठीकु आहे। उन हवाले सां मां न ॻाल्हाईंदमि छा थियो, कीअं थियो, छो थियो, पर ॻाल्हि इहा आहे त माउ हूंदी आहे न, बेशक माउ जहिड़ी त हस्ती का थी नथी सघे, उनजो को नेमल बदिली कोन्हे को। कॾहिं बि को बि रिश्तो कंहिंजी जॻह ते नथो वठी सघे, भले भेनरियूं हुजनि छो न, उन्हनि जी जॻह बि कोई नथो वठी सघे। पर जेकी हिकिड़ी माउ आहे उन जी जॻह त कोई वठणु चाहे बि त नथो वठी सघे, न ई असां कंहिंखे चई सघूं था। छो जो हिकिड़ो माउ सां फ्री रहणु, ऐं असांजी अम्मी स्पेशली, ॿियनि जी अम्मी कीअं आहिनि उन्हनि खे ख़बर वधीक, असांजी अम्मी तव्हां सभिनी खे बि ख़बर आहे। ऐं जेके अम्मी खे सुञाणनि पिया उन्हनि खे ख़बर आहे त अम्मी कहिड़ी नेचर जी हुई। त सुबुह खां शाम ताईं अगरि घर खां ॿाहिरि आहियूं त सॼी रूटीन वञी अम्मी सां शेयर करणी आहे। छा खाधोसीं, किथे बीठासीं, कंहिंसां ॻाल्हायोसीं, काॾे वियासीं, वरी हितां अचानक हेॾे हलिया वियासीं, हे कमु थी वियो, हो कमु थी वियो। टोटली रूटीन हिकिड़ी शेयर करणु ऐं उन रूटीन जे हिसाब सां कंहिंसां असां छा ॻाल्हायो आहे
उन मां अम्मी अल्फाज़ कढी ॿुधाईंदी न हिते इन जी ज़रूरत न हुई बाबा तव्हांखे चवण जी, तव्हां हुनखे छॾे ॾियो आहे हुनजी हाल ते, अगरि हुन तव्हां सां अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाइनि त तव्हां छॾे ॾियो सां, का ॻाल्हि न आहे, वक़्तु गुज़री वेंदो आहे। त हाणे रिसेंटली मां जॾहिं तबियत मुंहिंजी बहितर थी, मामा लालू मूंखे कॉल कई, चयईं त बाबा ड्रामो हुयो, आपा बि हुई, तव्हां बि हुयो, हाणे अधी त नाहे, त तव्हां अचो रिकॉर्डिंग जे लाइ, तव्हां ठीकु आहियो, सेट आहियो? मां चयो जी मामा, बसि इहो आहे त मूंखे वज़न न आहे खणणो हथ में, छो जो 2 ऑपरेट थी चुका आहिनि जी जी ऐं प्लेट्स लॻियल आहिनि, त उन हिसाब सां मामा चयो अचो त कयूं था कमु, छो जो तव्हां बि घर खां ॿाहिरि निकिरंदव त ईंदव रूटीन में, न त हमेशह ईअं ई रहंदव घर में बि। डिप्रेशन, साइकोलॉजिकल इश्यूज़ थींदा आहिनि। पोइ वयमि जॾहिं मां हुते रिकॉर्डिंग ते, त सभिनी खां वॾी मूंखे जेकी कमी महसूसु थी, त घर खां ॿाहिरि निकिरण सां अम्मी जी कॉल ईंदी हुई, अम्मी जी कॉल ईंदी हुई, किथे पहुती? अम्मी स्टॉप ते बीठी आहियां, बस जे वेट में, अचे त वञा। हा, कहिड़ी सीट नंबर आहे, कोच नंबर छा आहे, ड्राइवर खां पुछ केरु आहे, ड्राइवर जो नंबर वठी मूंखे मोकिल। उहो कंटिन्यू हलंदो हो। स्टॉप, हाणे बस स्टॉप थी हूंदी, एतिरो टाइम थी वियो आहे, न अम्मी 5 मिंट आहिनि। अच्छा ठीकु आहे, छा खाधई पीतई, हेठि लही वई आहीं या कंहिं आणे ॾिनई? अम्मी मां घुरायमि हिते मथे। हा ठीकु आहे, पहुची वई आहियां, ठीकु आहे, कपिड़ा खणी वई आहियां, हे खणी वई आहियां, हो खणी वई आहियां। ऐं मुंहिंजी उहा पहिरीं रिकॉर्डिंग हुई, मेकअप आर्टिस्ट खे मां मोबाइल रखाए छॾियो हुयो। पहिरियों मेकअप आर्टिस्ट बि बेज़ार थी वेंदा हुआ मोबाइल मां, तव्हांजो मोबाइल हर टाइम मुंहिंजे, तुंहिंजी अम्मी थी कॉल करे न, खणी ॿुधायोसि त सीन थी करे, पर हाणे मुंहिंजो मोबाइल साइलेंट हुयो, बिल्कुलु साइलेंट। कंहिं मूंखां इहो बि न पुछियो किथे पहुती आहे। चवनि न अम्मी, ॿियनि जूं अम्मियूं अलाए कीअं आहिनि मूंखे ख़बर न आहे, पर असांजी अम्मी असांखे कीअं रखियो। कराची टू कराची KTN ऑफिस था वञो अम्मी, हिन चैनल जे ऑफिस था वञो, नंबर इत्तेफ़ाक़ सां नथो लॻे नेटवर्क जे करे, 10 माण्हुनि खे फ़ोन कंदी, 10 माण्हुनि खे फ़ोन कंदी, छा थियो आहे, पहुती आहे, ख़ैर सां आहे न, ठीकु आहे न, अलाए अकेली निकिती आहे गाॾी खणी, अलाह ख़ैरु कंदो। या मतिलबु उहो हाणे उहा कमी कॾहिं पूरी नथी थी सघे। हिकु ॾींहुं मुंहिंजो दिलि सफ़ा भरिजी आयो हुयो, अञा मुंहिंजो 2nd ऑपरेट न थियो हुयो, मां उहो स्टेटस रखियो त मुंहिंजो मोबाइल साइलेंट आहे, मुंहिंजो मोबाइल वॼंदो न आहे हाणे, उन हिसाब सां त हर 5 मिंटनि में कॉल ईंदी। बल्कि हेठि सब्ज़ी वठणु हलियो वञूं त बि फ़ोन कंदी अम्मी, छा वरितई, घणे थो ॾे, कीअं थो ॾे? मां चवंदी अम्मी भाई ॾे थो न, तूं चुप त कर न, तूं छो थी ॻाल्हाए रह फ़ोन करे, पुछाएं थी, हा ख़ैर सां घर अचो, ठीकु आहे ठीकु आहे। एंड अदर सिटी रिकॉर्डिंग ते वेठी हूंदी, उतां बि कॉल करे पुछंदी, अॼु छा पचायो अथव, पूरो कलाकु 1.5 कलाक पूरे घर जो हाल हवाल वठंदी हुई, ऐं असांखे बि आदत हुई। हाणे असां शेयर नथा करे सघूं, कोई शेयर इहा ई ॻाल्हि आहे न, इहा ई ॻाल्हि आहे न, त असां जेका औलाद आहियूं न, ॾाढा मतिलबु हिकिड़ा नाशुक्रा औलाद आहियूं। हीअ जेके असांजा मोबाइल फ़ोन्स आहिनि न, हिन में जेकॾहिं असां नंबर सेव कंदा आहियूं न, अम्मी या अबू, ऐं जॾहिं कॉल ईंदी आहे लिखिजी ईंदो आहे अबू या अम्मी, त असां दुनिया जा ख़ुशनसीब इंसान हूंदा आहियूं, पर असां इन ॻाल्हि खे सम्झंदा कोन आहियूं, असां चिड़ंदा आहियूं, असां फ़ोनूं साइलेंट करे छॾींदा आहियूं, पंहिंजे माउ पीउ जी फ़ोनूं कटींदा आहियूं, इहो कोन सोचींदा आहियूं त हुननि जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, हू कहिड़ी कैफ़ियत में मुब्तला हूंदा, ऐं असांजी ख़ैरियत मालूम करण जे लाइ ई असांखे हर हर फ़ोन था कनि, पर असां उन मां बेज़ार थींदा आहियूं। इहा असांखे तॾहिं सम्झ ईंदी आहे जॾहिं उहो हिन दुनिया मां हलिया वेंदा आहिनि। पर मां चवां थी तव्हांखे, हथ ॿधी थी चवां मां तव्हांखे, त जेकॾहिं तव्हांजा माउ पीउ हयात आहिनि त उन्हनि जी दिलि आज़ारी न कयो। जेकॾहिं हू तव्हांखे हर हर फ़ोन कनि था, हुन सां तलख़ी सां न ॻाल्हायो, उन्हनि खे जी बिस्मिल्लाह करे ॻाल्हायो, छो त ही वॾी नेमत अथव, वॾी नेमत अथव। हाणे त सिकूं था न, हाणे त उन शइ जे लाइ बि सिकूं था त अम्मी कावड़ में ई ॻाल्हाए, पर ॻाल्हाए दड़को ई ॾे, कुझु ई चवे पर ॻाल्हाए, पर बसि। ऐं अम्मी हिकु शइ ॿुधाई हुई, पाण वेही करे ॻाल्हियूं कंदी हुई अचानक सां, त उहो अम्मी सेखारियो हुयो, जंहिंजे करे अॼु दुनिया में अगरि हलूं था, खिलूं था, माण्हुनि सां मिलूं था, इन जे करे ई उन रूटीन ते वापसि अची वियासीं जल्दी। त अम्मी जो दुनिया जेकी आहे फ़ानी आहे, मुंहिंजी माउ हुई उहा बि त वई, मुंहिंजी माउ बि त हली वई,
असांजी वॾी भाॼी हुई, उनजी डेथ थी वई, जवान हुई 22 सालनि जी। अम्मी उनखे बि त छा चइबो आहे ईअं ई मोकिलियो पराई अमानत करे। ऐं असां बि उन शइ जे करे, हिकिड़ी शइ जे करे ज़ब्त थी वियासीं त अम्मी चयो हुयो त दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे वञिणो आहे। बेशक। पर अगरि उहो मंज़र था यादि कयूं ऐं घर में ख़ाली पींघो था ॾिसूं, उहो मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल आहे। ऐं कुझु माण्हुनि कमेंट कया हुआ, मैसेजिस कया हुआ त पंहिंजी माउ खे मारे हाणे कीअं वेठी आहे। सिर्फ़ु मां एतिरो चवंदमि त पंहिंजी माउ खे कोई बि नथो मारे सघे। हलो ठीकु आहे, हिकिड़ो चऊं था त एग्ज़ाम्पल मारे सघे थो को बि पंहिंजी माउ खे। पर तव्हां इहो बि त सोचियो, सेम गाॾी में मां बि हुयमि, मुंहिंजी भेण बि हुई, मुंहिंजी अम्मी बि हुई, असां टई त उन ई गाॾीअ में हुयासीं। मारियो मां को अम्मी खे अलॻि वठी वञी कुंड ते त कुझु बि न कयो। उहा ई गाॾी हिकिड़े ई रोड ते हले पई, असां खिलंदा पिया वञूं, मज़ाक़ूं कंदा पिया वञूं। अम्मी मज़ाक़ कंदी हले पई, पेर मथे करे कुझु देरि पहिरियां वेठी, ऐं जीअं ॿार खिड़कीअ खां ई ॿाहिरि मुंहुं करे हीअं कंदा आहिनि, ईअं करे ॾिसे, हर ॾिसे, वरी हीअं करे ईअं ॾिसे। मां चयो अम्मी जो तूं ॿारनि वांगुरु छो थी करे? चए थी मज़ो थो अचे हवा जो। मां चयो हलो ठीकु आहे। पर अम्मी पहिरियां पेर मथे करे वेठी, ऐं अम्मी खे सीट बेल्ट जी आदत न हूंदी हुई, ऐं अम्मी खे असां चवंदा बि न हुआसीं। असांखे त दिमाग़ में ख़्वाबु ख़्याल में न हुयो न हादसो त कॾहिं ईअं थींदो। सफ़ा हिकिड़े सेकेंड जो बि ख़्यालु न हुयो त असां सां ईअं थींदो। एॾी ख़ुशी ख़ुशी खिलंदा पिया वञूं, मज़ाक़ूं कंदा पिया वञूं। अम्मी मां हुते पोइ हितां एनी वेठी, एनी खे चिड़ाईंदा पिया वञूं, छो जो हर नंढी नंढी ॻाल्हि ते चिड़ी पवंदी आहे एनी। त अम्मी वरी हिकिड़ो जुमिलो चए पई, मां ॿियो जुमिलो पई चवां, वरी अम्मी चए पई त उहो पोइ चिड़े पई, वरी असां खिलूं पिया त चिड़े थी। हाणे हादसे जी त ख़बर ई न आहे, कॾहिं ज़िंदगीअ में थी वञे। बहितर आहे त इंसान जी क़दुरु करे। ऐं अम्मी शायदि इन हादसनि मां गुज़री हुई, जंहिंजे करे हमेशह खां अम्मी इहो ई सेखारियो त इंसान खे वैल्यू ॾियो। कंहिंखे बि न, तव्हां मज़हब खे बि छॾे ॾियो, हर शइ खे छॾे ॾियो, इंसान खे वैल्यू ॾियो। सभिनि खां पहिरियां त इंसानियत ई हूंदी आहे न, इंसान ई ज़रूरी आहे। अगरि इंसान ख़तमु थी वियो त न हुन में मज़हब हूंदो, न कुझु हूंदो, उहो फ़ानी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। अलाह साईं तव्हांखे सब्र अता करे, ऐं अलाह साईं बसि इहो ई चवंदसि त आपा जा दर्जात बुलंद करे, हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। माउ पीउ वॾी नेमत आहिनि, जेकॾहिं असां जल्दी इन शइ खे सम्झी वञूं त असांजे लाइ बहितरु हूंदो। पर असल मां चवां थी त मोचड़ो त उन्हनि माण्हुनि जे मुंहं ते हणणु घुरिजे न, जेके ग़लति कॉमेंट्स पास कंदा आहिनि, ग़लति ॻाल्हियूं कंदा आहिनि। शायदि हुननि कॾहिं पंहिंजे माउ पीउ जी इज़त न कई हूंदी, कॾहिं हुननि माउ पीउ जे शायदि प्यार लाइ बि सिकिया हूंदा, जंहिंजे करे हू अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। असां उन्हनि खे बि कुझु नथा चई सघूं, उहा उन्हनि जी सोच आहे। अम्मी चवंदी जंहिंजे दुकान में जेको सौदो हूंदो न, उहो उनजो ई होको ॾींदो। इन करे शायदि हुननि जे दुकान में अहिड़ो ई सौदो हूंदो त उहो पंहिंजी माउ पीउ जी इज़त न कंदा हूंदा, ऐं उन्हनि जे दिमाग़ में इहे शयूं हलंदियूं हूंदियूं त माउ पीउ खे मारे सघिजे थो। पर असांजे दुकान में उहो सौदो ई न आहे त असां उन शइ खे एक्सेप्ट ई नथा कयूं। इन शइ जे करे अॻिते ज़िंदगी खे वधायूं था। ऐं मां कुझु टाइम पहिरियां रिकॉर्डिंग ते वियमि, रिकॉर्डिंग ते वञी करे मां उतां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिकॉर्डिंग ते वञूं था त उते मां टिकटॉक ठाहे करे उते पोस्ट कया पंहिंजे अकाउंट ते। उन ते बि माउ खे मारे करे ख़ुशि आहे, हीअं आहे, हूअं आहे। त अम्मी कुझु अल्फाज़ चवंदी त न दुनिया घणे में ख़ुशि, न थोरे में ख़ुशि। सही ॻाल्हि आहे। इन करे अगरि तव्हां खिलंदव त चवंदा एॾो खिलनि था, हुननि खे तकलीफ़। तव्हां रोईंदव वरी अची चवंदा रुगो अथव किरोध, रुगो अथव किरोध, रुगो रोज़ राड़ो अथव। इन करे बहितर आहे त तव्हां उहो कयो जेको तव्हांजी दिलि एक्सेप्ट करे। भाई तव्हांखे हिन टेंशन मां, डिप्रेशन मां बि त निकिरणो आहे न, दुनिया खे बि त मुंहुं ॾियणो आहे न। तव्हां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी न जीअंदव त तव्हां त बीमार थी वेंदव। त कुझु न कुझु त एक्टिविटी इंसान खे करणी पवंदी न। लाज़मी ॻाल्हि आहे, असां जंहिं फील्ड सां वाबस्ता आहियूं उन फील्ड में असांखे मेकअप बि करिणो पवे थो। को शौक़िया न आहे त वञण सां को मेकअप थींदो। ऐं छो जो असां नंढे हूंदे खां हिते मेकअप कराए मेकअप जो असांजी रूटीन थी वई आहे। असांखे बेज़ारी फील थींदी आहे। मतिलबु इहो सोचींदा आहियूं त 10 मिंट अगरि अञा मिली वञनि त विदाउट मेकअप वेठा हुजूं, उहो बहितरु आहे। पर माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। माण्हू सम्झंदा आहिनि हिननि खे तयारु थी मेकअप करे शो ऑफ करणु पसंदि आहे।
ईअं नाहे हे जेको असांजी फील्ड आहे हिते एज़ अ जॉब असांजी जॉब कबी आहे ईअं हे होस्ट जी जॉब थी करे मां आर्टिस्ट जी जॉब थी कयां को कैमरामैन जी जॉब थो करे को डायरेक्टर जी जॉब थो करे इन जो मक़सदु इहो नाहे त तव्हां उन माण्हू खे बिल्कुलु ई उन पासे जो सम्झी छॾियो हे असांजो जॉब आहे जॉब खां पोइ असां घर वेंदा आहियूं मानी बि पचाईंदा आहियूं घर जो कमु बि कंदा आहियूं माण्हुनि खे लॻंदो आहे बसि आर्टिस्ट आहिनि हे शोपीस आहिनि घर बि ईअं ई शोपीस वेठा हूंदा उहो त असांखे ख़बर आहे न असां घर में कहिड़े तरीक़े सां मासियूं लॻी पियूं हूंदियूं ॾिसनि त सही असांखे सुञाणींदा ई कोन्हे असांखे ई चवंदा हुआ जेकी फलाणी हवा किथे आहे मां त उहो ई हिकिड़े ॾींहुं शेयर कई इहा ॻाल्हि पंहिंजे ई शो में मां चयो मूंखे लिटरली अगरि कोई ॿाहिरि मार्केट में ॾिसंदो त मूंखे कोई सुञाणींदो कोन्हे छो जो मूंखे जूड़ो थियल हूंदो आहे मथे हीअं ऐं बसि जीअं आयो मां ईअं ई हली वेंदमि तयार थी बाज़ार कॾहिं बि न हालांकि अम्मी मूंखे टोकींदी आहे चवंदी आहे फज़ीलत सिख स्क्रीन ते थी अचे कोई ॾिसंदो छा चवंदो त मां सिंजड़ी ते घुमे मां चयो अम्मी मां नेचुरल आहियां हा बिल्कुलु मां चयो मूंखे नथो वणे मां हर वक़्तु मेकअप करे वियां तयार थी वियां जंहिंमें उन में वञूं न ॿाहिरि मां टी शर्ट ट्राउज़र में बि ईअं ई निकिरी वेंदी आहियां मां सलवार कमीज़ में ईअं ई निकिरी वेंदी आहियां मतलब मां को प्रॉपर मेकअप करे टिप टॉप थी जीअं होस्टिंग कयूं था जीअं पंहिंजे शो में वेहूं था ईअं मां यकीन कयो कॾहिं बि मार्केट कोन वेंदी आहियां तव्हांजी भेण जेकी नादिया आहे उहा ख़ुशि आहे मां इहे ॾिसी करे वञंदी आहियां हा उहा ख़ुशि आहे मां बि अक्सर करे मेकअप जेको आहे उहो बिल्कुलु चेंज आहे ऐं चइबो आहे मेकअप सां थोरो डिफरेंट थो अचे त उनजे करे उहो हमेशह 2-3 माइनि मूंखे चयो बि आहे ईअं चई त नादिया तव्हांजी भेण ख़ुशि आहे मां चयो उहा ॾाढी ख़ुशि आहे ऐं यकीन कयो व्यूअर्स असां बग़ैर मेकअप जे वधीक सुठा लॻंदा आहियूं ऐं त ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे जल्दी वापसि था अचूं व्यूअर्स तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे लाइव कॉल करे सघो था नादिया सां गॾु मौजूदु आहे सो नादिया सां कचहरी थी रही आहे तव्हांखे बि जेकॾहिं नादिया सां ॻाल्हाइणो आहे त तव्हां बिल्कुलु असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था नादिया ज़ाहिर आहे एतिरे टाइम खां पोइ हाणे तव्हां स्क्रीन ते बि वापसी कई आहे तव्हां ऐं कमकार बि स्टार्ट करे छॾियो आहे बिल्कुलु मां ॿुधायमि त मामा लालू जो ड्रामो रिसेंटली उहो जेको अध में हुयो तव्हांजो रहियल उहो ई कंप्लीट हे नयो ड्रामो बिल्कुलु जंहिंमें अम्मी कास्ट में हुई रमज़ान वारी ईद ते अच्छा उन टाइम हुनजी कास्टिंग पई थिए त अम्मी मां उन में हुयासीं कास्टिंग में ऑलरेडी उन खां पोइ मामा जॾहिं शूट मामा जी अधु थी वई उन खां पोइ मामा मूंखे कॉल कई चई त तबियत कीअं अथई हथु ठीकु आहे हे ठीकु आहे मां चयो हा मां चयो ठीकु आहे मामा हर शइ त ठीकु आहे बसि मुंहिंजो थोरो मसइलो आहे चई उहो त असांजो मसइलो आहे न तुंहिंजो मसइलो थोरी आहे त असां तोखां शॉट कीअं था वठायूं कैमरामैन आहे मां आहियां उहो असां मैनेज कंदासीं तूं पंहिंजो कमु कर तूं पंहिंजा जुमिला ॾे सही सां पंहिंजो एक्ट कर सही सां बाक़ी हथ में तोखे वज़न खणणो आहे नाहे खणणो उहो असांजो बि नाहे पोइ वियमि ऐं मामा लालू मूंसां ॾाढो कम्प्रोमाइज़ कयो महफ़ूज़ मीराणी कैमरामैन उन्हनि मतिलबु पूरी टीम ई ॾाढी ज़बरदस्त थी त छा चइबो आहे मूंखे ख़बर ई न पई त मुंहिंजे हथ में थोरो मसइलो आहे या नाहे मूंखे महसूसु ई न थींदो हुयो कंहिं शइ जो ऐं सीन बि थी वेंदो हुयो ख़बर न पवंदी सीन थी वियो मामा हा थी वियो इवन गाह ॾियणो आहे ॿकरियुनि खे उहो तरीक़े सां हिकिड़े सां मामा सॼो सेटअप करे बीहारे पियो बसि बाबा अचे हितां रुगो हीअं खणजांइ रुगो हिते हथ ते रखजांइ महसूसु थिए त हिन ते हथ ते खयो अथई मां चयुमि इहो बि कोई करे इहो असांजी सिंधी मीडिया फील्ड में ई आहे एतिरो इज़त एतिराम कंहिंखे रिस्पेक्ट ॾियणु ऐं उनजे हिसाब सां उनखे मैनेज करणु बाक़ी ॿी फील्ड में मां न ॾिठो आहे त छा चइबो आहे इहो सभु कुझु थींदो हुजे सही ॻाल्हि आहे इहो असां वटि आहे त छा चइबो आहे फैमिली वांगुरु उन्हनि खे हलाइणु उन्हनि सां उन तरीक़े सां बिहेवियर करणु ॿी जॻह ते शायदि मां हुजां त चवनि हा त छोकिरी एबनॉर्मल थी वई आहे हाणे छॾे ॾियोसि अलाह न करे इहो त कंहिंसां बि थी सघे थो अलाह साईं तव्हांखे जेको आहे सलामत रखे ऐं तव्हां बिल्कुलु परफेक्ट आहियो वरी न चइजो इहो जुमिलो परफेक्ट आहियां मां कंहिंखे कुझु बि न चवंदी आहियां बाक़ी आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़िंदगीअ में 19-20 थी थो वञे पार्ट ऑफ लाइफ हे ज़िंदगीअ जो हिसो आहे हा पार्ट ऑफ लाइफ पर अलाह साईं खां एतिरी दुआ हुई त हिन ज़िंदगीअ जे हिसे में अम्मी शायदि गॾु हुजे हा मूंसां ॾिसो त हिकिड़ो इहा तकलीफ़ महसूसु न थिए हर शइ में न अलाह जो राज़ आहे
ॾाढा ॾुखिया राज़ आहिनि, अल्लाह मुश्किल अल्लाह राज़ जा आहिनि। राज़ ॾुखिया आहिनि, बेशक आहिनि, असां नथा सम्झी सघूं। चवंदा आहिनि अल्लाह जा ॻुझ अल्लाह ई ॼाणे, बिल्कुलु इन में का बहितरी हूंदी। बिल्कुलु असां इन शइ खे पॉज़िटिवली जेकॾहिं सोचूं त हर इंसान खे वञिणो आहे, हर माउ बिल्कुलु पीउ खे, सभिनी खे हर वञिणो भाउ आहे। भेण खे, हर कंहिंखे वञिणो आहे, कोई अॻिते कोई पोइते। बिल्कुलु पर तव्हां इहो सोचो त तव्हांखे जेकॾहिं अल्लाह साईं सही सलामत रखियो आहे, जेका बि तव्हांखे तकलीफ़ आई, तव्हांजी अल्लाह साईं तकलीफ़ दूरि कई, पर थी सघे थो अल्लाह साईं खे अञा तव्हां खां के सुठा कम वठिणा हुजनि। थी बि सघे थो, इन जे करे बसि उहा ई ॻाल्हि त हलणो सभिनी खे आहे वक़्त सां गॾु। बसि इहो आहे त ज़िंदगी जेतिरी आहे माण्हू न कंहिंखे ॾे न ॾुखाए। अच्छा, मां तव्हांजो थोरो पुछणु चाहींदसि तव्हांजी ॿांह जे हवाले सां, बिल्कुलु हाणे सही तव्हां हिनखे मथे करे सघो उहो था? प्रॉपर सही आहे, पर छा चइबो आहे जेको आहे Stretch अञा नथा करे सघो। मूवमेंट स्ट्रेट बि थी वेंदी आहे, अच्छा, मतिलबु इहो कंप्लीट मथे मां पाण नथी करे सघां। सही। कंदी आहियां, लेटी करे सघां थी, लेटी करे कंदी आहियां मथे साइड ते। ऐं उनजे करे इहो आहे त हीअ जेकी जॻह आहे इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑपरेट फर्स्ट थियो उन में ठीकु हुई स्किन मुंहिंजी, उनखे इक्वल ई रखियो हुयो। सेकेंड ऑपरेट पे शायदि उन्हनि जेको पंच कयो आहे न अंदरि, त उनजे करे स्किन थोरी टाइट थी वई आहे। उन टाइट खे जेसीं ताईं आदत मुंहिंजी पवे, मूंखे उनजी आदत पवे, ऐं ॿियो ऑपरेशन खे थिया ई 2 महीना आहिनि, त अञा स्लो वॾो प्रोसेस आहे, उहो अञा टाइम हलंदो लॻंदो तव्हांखे, अञा एटलीस्ट 6 मंथ्स अञा तव्हांखे आराम लॻंदा, सां। छो त प्रॉपर रिकवरी जो जेको इन जो टाइम हूंदो आहे, जॾहिं तव्हांखे प्लेट्स पवंदियूं आहिनि, तव्हांखे जॾहिं स्क्रूज़ पवंदा आहिनि, उनखे बॉडी जे अंदरि एडजस्ट थियण में ॾाढो टाइम लॻंदो आहे। ॾाढो टाइम लॻंदो आहे। शुरू में त ईअं पियो लॻे ॼण सिरूं ॿधियूं पयूं आहिनि हा, मूंखे, बिल्कुलु। ऐं मां घुमंदी बि हुअमि त ईअं ॿांह खे हथ में खणी फिजियोथेरेपी पाण कंदा आहियो? फिज़ियो मां पाण कंदी आहियां। मां हॉस्पिटल में हुयमि सेकेंड ऑपरेट जे 10 ॾींहंनि खां पोइ बि, त उन खां पोइ उते डॉक्टर्स ईंदियूं हुयूं रूम में, उहे अची छा चइबो आहे फिज़ियो कराईंदियूं हुयूं टाइम टू टाइम। पोइ उन्हनि मूंखे बेसिक खां अॻिते बि ॿुधाए छॾियो, चई तव्हां घर वञी हे करणियूं आहिनि तव्हांखे, जीअं तव्हांजी ॿांह खुले आराम सां, ऐं जीअं हीअ ॿांह अथव ईअं ई थिएव। उहे मां तक़रीबन कंदी आहियां, फ्री टाइम में वेठी बि हूंदी आहियां, स्टडी बि कंदी आहियां, त वेठी हथ खे ईअं वेठी कंदमि, वरी हेॾे हीअं कंदमि, वरी हेसीं ताईं डॉक्टर चयो हेसीं ताईं जॾहिं पहुचंदो न त पोइ हितां तुंहिंजी खुलणु शुरू थींदी। हाणे इहो आहे त कोशिशि कंदी आहियां वेठे ईअं कंदी आहियां, चवंदा आहिनि छा थियो अथई, मां सलामती कयां सभिनी खे, सभिनी खे सलाम कयां थी न, ईअं करे इहो खोड़ अथव। पोइ उनजे करे हाणे इन एक्सरसाइज़ सां एतिरो बि फ़र्क़ु थिए थो त वज़न स्लो घटि थिए थो। जेको मूंखे ब्लॉक ॿधियल हुया उहे हाणे थोरा घटि थिया आहिनि, ऐं इंशाअल्लाह टाइम गुज़री वेंदो, वक़्तु आहे, हयाती आहे त इहो वक़्तु गुज़री वेंदो। इंशाअल्लाह तव्हां बिल्कुलु ठीकु थी वेंदा, ही थोरो ॾुखियो टाइम आहे, इंशाअल्लाह गुज़री वेंदो। इहो ॿुधायो त हिन सॼे पीरियड जे अंदरि तव्हांखे पंहिंजनि परावनि जो कुझु आइडिया थियो? परावा त अम्मा असांखे अॻु में ई ॿुधाए छॾिया हुआ, केरु बीहंदा, केरु खिलंदा, केरु ॻाल्हाईंदा। ऐं उन टाइम पीरियड में सभिनी खे ॾिठोसीं, छो जो असांजे लाइ सब्र करिणो हुयो ऐं माण्हुनि खे ॻाल्हाइणो हुयो। उन ॻाल्हाइण में कंहिं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, कंहिं ज़िंदगी खे अॻिते वधाइण जा नुस्ख़ा ॾिना त ज़िंदगी खे अॻिते वधायो, ऐं कुझु माण्हुनि उहे ॻाल्हियूं कयूं जेके मतिलबु असांजे ईअं मथां गुज़री वियूं, छो जो असां वटि उनजी डिक्शनरी ई कोन हुई। त सोचियोसीं कीअं चई विया असांखे, मतिलबु चई हलिया विया, ठीकु आहे का ॻाल्हि न आहे, वक़्तु आहे गुज़री वेंदो। ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि त अम्मी ऐं बाबा विहारे करे असांखे सम्झाईंदा हुया त अगरि दुश्मन हुजे न, सम्झो था त हे बंदूक खणी तव्हां वटि आयो आहे ऐं तव्हांखे गोली हणण वारो आहे, उनखे विहारियो, मानी खारायोसि, चांहि पीआरियोसि, उनखां पोइ पुछोसि त हाणे ॿुधाए तुंहिंजो छा हवालु आहे। छो जो अलाह जेको आहे कॾहिं बि कंहिंजी दिलि बदिले सघे थो, सभिनी जा दिलि अलाह सां ई वठनि, कंहिंजो दिलि बि बदिले सघे थो। हो तव्हां सां मंदाई करणु आयो आहे, थी सघे थो तव्हांजे लाइ चङाई करे हलियो वञे, पर तव्हां पंहिंजो ज़र्फ़ न विञाइजो जो उथंदे हुन सां विहणु शुरू थी वञो, छो जो पोइ उन में तव्हां में को फ़र्क़ु न रहंदो। इन करे अगरि को असांजे लाइ बुरो चए थो, बुरो सोचे थो ऐं बुरो करे थो, त अलाह सां ई वेठो आहे। असांखे त हाणे बसि ज़िंदगीअ में हिकिड़ी शइ यादि थी वई आहे, अॻु में बि चवंदा हुआसीं त जेको चङाई कंदो हुनखे चङाई मिलंदी, जेको मंदाई कंदो हुनखे मंदाई मिलंदी, ऐं आख़िरी वक़्तु अलाह ॾे वञण जो आहे, आख़िरी टाइम आहे त तव्हां अलाह ॾे वञो, ऐं जेके माण्हू जीअं कंदा उन्हनि खे उनजो हिसाबु हिते ई ॾियणो आहे। अॼुकल्ह तरीअ ते बिश्त लॻो पियो आहे, माण्हुनि खे ॾिठो आहे असां त हेॾो ॻाल्हाए बसि कंदा आहिनि, हिन पासे उहा शइ हुननि जे लाइ अॻु में ई
बीठी हूंदी आहे त बाबा तो हे चङाई कई आहे, तुंहिंजे लाइ चङाई बीठी आहे, तो मंदाई कई आहे, तुंहिंजे लाइ मंदाई बीठी आहे। हिते हाणे दुनिया हले थी फास्ट एंड फॉरवर्ड, तरी ते बिश्त करे बसि। हिनखे जेको जेको कंदो हुनखे हुनजो फल मिलंदो। बाक़ी ज़िंदगी आहे ख़तमु थी वेंदी, आख़िर में पराई अमानत करे कुलनि ते खयूं हलिया वेंदा। ज़िंदगी एतिरी आहे इंसान जी। सही था चओ। ऐं इन ई करे चवंदा आहिनि न 4 ॾींहं जी जेका ज़िंदगी आहे उहा बि सुठे तरीक़े सां अख़लाक़ियात जे हद में रही करे माण्हू गुज़ारे, ऐं कोशिशि इहा ई कजे त असांजी तरफ़ां कंहिंखे को ॾुख न मिले। अम्मी त ईअं ई निभाए वई सभिनी सां, जो केरु माण्हू न हुयो जेको अम्मी जे लाइ जंहिं दुआऊं न कयूं हुयूं, केरु माण्हू न हुया जंहिं अम्मा जे लाइ मतिलबु कोशिशि न कई हुई। हर माण्हू जंहिंखे असां सुञाणियूं बि न पिया, जेके अम्मी सां मिलिया बि न हुआ, उहे माण्हू असां वटि आया अम्मी सां मिलण जे लाइ। मां त अञा अंदरि हुयमि प्राइवेट वार्ड में, मुंहिंजी पंहिंजी कंडीशन अहिड़ी न हुई जो मां कंहिंसां मिली सघां। पंहिंजो हिकिड़ो मां अजीब हुन में हुयमि। ऐं ॿियो रिसेंटली एक्सीडेंट थियल मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं, ऐं सभिनी खां वॾो मूंखे हर वक़्तु दिलि में अचानक फील थींदो मां गाॾी पई हलायां, अम्मी हली वई, मां गाॾी पई हलायां। मुंहिंजी सॼी फैमिली वेही करे मूंखे सम्झायो, चयईं तूं गाॾी हलाए पई मतिलबु अम्मी तोसां पाण खे सेफ पई सम्झे तॾहिं वई न। ऐं ॿियो तूं ऐं अम्मी त सॼो ॾींहुं घुमंदा रहंदा हुयो, उन में कॾहिं बि हादसो थी सघे पियो। ॿियो त अम्मी सॼी ज़िंदगी सफ़र कयो आहे, कॾहिं हिते रिकॉर्डिंग ते कॾहिं हुते। इहो त तव्हां पंहिंजा ॿार गॾु हुयोसि त अम्मी सां इहो थियो त तव्हां खणी वरितो, संभाले वरितो। शायदि जे अम्मी ॿिए कंहिंसां गॾु हुजे हा, उहो न संभाले हा एतिरो, उहो त वधीक तकलीफ़ थिए हा। ऐं ॿियो गाॾी तूं पई हलाए या ॿियो कोई हलाए हा, हादसो थियणो हुयो थी वियो, नसीब में लिखियलु हुयो। हादसो थियणो हो थी वियो। अलाए घणा हादसा थिया आहिनि, सभु छदो कया आहिनि हादसा। उन्हनि मूंखे उहो मुंहिंजे दिमाग़ मां उहे शयूं कढियूं, उन्हनि शयुनि खे बिल्कुलु क्लीन कयूं। ऐं मां अम्मी ॾे डेली वेंदी हुयमि, हॉस्पिटल में हुयमि। पोइ कॾहिं कॾहिं डॉक्टर मूंखे मना करे छॾींदा, हिनखे डोज़िस लॻल आहिनि, हिनखे न छॾियो, किरी पवंदी, बेहोश थी वेंदी, ईअं न थिए ईअं थिए। पोइ त बि ज़िद करे वेंदी हुयमि मूंखे वठी वञो, छो जो मां प्राइवेट वार्ड में हुयमि, अम्मी ICU में हुई, उते वञण बि थोरो मुश्किल हुयो। पर तक़रीबन अम्मी जॾहिं अम्मी खे वेंटिलेटर लॻो हो त पोइ अम्मी बसि इशारनि सां ई ॻाल्हाईंदी, कुझु बि चवंदा हुआसीं त न जा इशारा कंदी, हा कंदी, न कंदी, बसि इहो ई हूंदो हुयो अम्मी जो। पर मां उन टाइम बि मां तव्हांखे ॾिठो, तव्हां हिम्मत न हारी। हिम्मत त हारणी ई न आहे न। तव्हांखे मां ॾाढो बहादुर, मां जीअं मां ॿुधो हुयो त नादिया ॾाढी स्ट्रॉन्ग आहे, ऐं नादिया खे मां उअं ई महसूसु कयो। अम्मी शुरू खां सेखारियो हिकिड़े तरीक़े सां त बहादुर रहणो आहे, अगरि ज़िंदगीअ में हलणो आहे त। जे थोरो बि तव्हां डिॼंदव न त तव्हांखे डिॼाइण वारा जाम अची वेंदा, सहारो ॾियण वारो कोई न ईंदव। जॾहिं तव्हां पंहिंजी हिमत कंदव त तव्हांजी ज़िंदगी हलंदी, न त न हलंदी। ऐं अगरि सोचूं पिया त असां पाण में ई भाउ भेण सफ़ा हिमत हारे वेहूं हा त मुश्किल आहे त असां हली सघूं हा ज़िंदगी में। हा आहे असांजी ज़िंदगीअ में ख़ाल आहे, हिकु जॻह ख़ाली आहे, ऐं छा चइबो आहे उहे ई शयूं घर में, उहे ई सामान घर में, उहो ई पींघो जिथे अम्मी हर वक़्तु वेठी हूंदी हुई, TV ॾिसंदी हुई, क़ुर पाक पढ़ंदी हुई उते पींघे में वेही। अॼु उहो असांजो पींघो ख़ाली आहे, ऐं असांखे यादि ईंदो आहे, हर पल उहो यादि ईंदो आहे त वञी करे भाॼी अम्मी खे अॻियां ॾींदी हुअमि। मां चयो अम्मी भाॼी कटे ॾे, बेवजह बि त अम्मी थोरो मसरूफ़ रहे, वञी करे हे कटे ॾे, भला हे हीअं कयां, भला हे हीअं कयां, हिनखे हीअं करे ॾे, कपिड़ा खणे कपिड़ा वेढ़े ॾे। मतिलबु थोरो थोरो अम्मी खे ईअं ॿई कंदी रहंदी हुअमि त जीअं अम्मी बिज़ी रहे, या अम्मी साम्हूं लाउंज में वेठी हूंदी, मां हेॾे किचन में बीहंदी हुअमि कमु करण जे लाइ। त उहो असां टाइम पीरियड ॾाढो मतिलबु सुठो हिकिड़ो गुज़ारे वियासीं, ऐं उहो टाइम पीरियड अॼु बि यादि ईंदो आहे, हिकु हिकु मिंट में यादि ईंदो आहे। पर उन लाइ असां करे कुझु नथा सघूं। दुआ कयो, दुआ कयो, मक़सद जी दुआ ई करे सघंदा आहियूं। त दुआ कंदा आहियूं अम्मी जे लाइ, जेतिरो दिलि थींदो आहे ओतिरी दुआऊं कंदा आहियूं। ऐं अम्मा पाण जेकी हुई उहा जॾहिं दुआ घुरंदी हुई, कहिड़े बि पहर जी मानी तव्हां अम्मी जे अॻियां रखो, पहिरियों दुआ घुरंदी, अलाह साईं इहो ॾे अथई मूंखे, मां हुननि जी नज़र थी कयां जेके ॾाढे आदम खां वठी अञा ताईं असांजी पुश्त में हलिया आहिनि, क़रीब आहिनि असांजा, उन्हनि जी नज़र अथई। कहिड़े टाइम जो बि तव्हां खाधो अचे अम्मी जे साम्हूं रखो, अम्मी जी आदत हूंदी। अॼु असां उन ई आदत खे पिराईंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त उन आदत खे पंहिंजो कयूं ऐं उन तरीक़े सां ई हलूं त मानी अॻियां अचे, त असां बि ॾाढे आदम खां वठी अॼु ताईं जेके असांजा पंहिंजा क़रीब आहिनि उन्हनि सभिनी खे नज़र न्याज़ ॾेई सघूं। बिल्कुलु जेके अम्मी शयूं कयूं ज़िंदगी में उहे ई अम्मी खे वापसि मिलियूं। अम्मी ॿुधाईंदी त का आर्टिस्ट हुई,
बॉलीवुड जी आर्टिस्ट हुई, उहा आख़िर में हॉस्पिटल में हुई, त हुन ॿी आर्टिस्ट खे चयो ॿाहिरि वञी ॾिस वॾी रश अथई, ऐं उहा रश मुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी, तूं उन्हनि खे चइजांइ त जॾहिं मां ठीकु थी ईंदमि त तव्हां सां मिलंदमि। ऐं उहा अदर आर्टिस्ट जॾहिं ॿाहिरि निकिती हुतां, उन ॾिठो त हिते त कोई माण्हू ई कोन्हे। अम्मा हर उहा ॻाल्हि कंदी, चवंदी आर्टिस्ट जी ज़िंदगी न अथव, आर्टिस्ट जी ज़िंदगी न आहे, दर ते कोई बि नथो बीहे, अंदरि बीमार पियो आहे न, कोई बि नथो बीहे, 2 ॾींहं बीमार थी ॾिसो कोई बीहंदो बि कोन, पहिरें ॾींहुं ईंदा पुछणु, ॿिए ॾींहुं छा चइबो आहे न बीहंदा। पर अगरि अम्मी हुजे हा, ऐं अम्मी खे मां ॿुधाईंदी हुअमि डेली, मां चवंदी हुअमि मम्मी तूं कहावत चवंदी हुई न ऐं ॿुधाईंदी कहाणी, मां चयुमि उहा न अथई, हिते एतिरी रश आहे जो हॉस्पिटल वारा परेशान आहिनि त हे आहे केरु जो हिन जे लाइ रश एतिरी थी अचे, सुबुह खां राति थी वञे, राति खां सुबुह थी वञे, माण्हू संभालणु मुश्किल थी विया आहिनि। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। मां पंहिंजे शो में बि जंहिं टाइम ॻाल्हि कई हुई ऐं मां पंहिंजे व्यूवर्स सां बि इहा ॻाल्हि शेयर कई हुई त एतिरी रश हुई, मां पाण अखियुनि सां ॾिठी हुई, मतिलबु उहे माण्हू ॾिठा हुआ जिन जो को न ॾियणु न को वठणु, अलाए किथां किथां माण्हू ईंदा हुआ। माण्हू ॿुधाइनि पिया असां बलोचिस्तान खां आया आहियूं, पंजाब खां आया आहियूं, असां ख़ैबर पख्तूनख्वा खां आया आहियूं, मतिलबु हुननि माण्हुनि खे तव्हां अम्मी सां मिलिया आहियो? न असां न मिलिया हुआसीं, पर अम्मी खे ॾिसंदा हुआसीं, अम्मी असांजी ॼण अम्मी हुई, असांजे घर जे लाइ त मतिलबु हिकिड़ो घर मां असांजे हली वई, पर माण्हुनि जे लाइ बि ॼण अम्मी हली वई। ऐं हुननि माण्हुनि कावड़ जो इज़हार एॾो कयो जो मां डिप्रेशन में बि अचां। हुननि माण्हुनि मूंखे ई वापसि चयो, तो पंहिंजी अम्मी खे पाण मारियो आहे, तुंहिंजे करे वई आहे, हीअं थियो आहे। उहा जेकी शइ आहे मूंखे समटाइम हुननि जी उहा अम्मी सां मोहबत हुई, असां हुननि खे बि ग़लति नथा चई सघूं, उहा उन्हनि जी अम्मी सां मोहबत हुई, पर नेचुरल ॻाल्हि आहे त हिकिड़ी गाॾीअ में असां 3 पर्सन हुयासीं, अचानक हादसो थो थिए त कंहिंखे अलॻि सां त असां करे नथा मारे सघूं। पर इहा हिकिड़ी मतिलबु इन शइ खे मां थोरो हिते क्लियर करणु चाहींदसि, हिते चवंदा न लेक ऑफ एजुकेशन ऐं जहालत वारी ॻाल्हियूं आहिनि, इहे थोरो इंसान खे मैच्योर थी करे सोचणु घुरिजे। मां जीअं पहिरियां ॻाल्हि करे चुकी आहियां त अलाह जा राज़ हूंदा आहिनि, अलाह बहितर ॼाणींदो आहे, असांखे नाहे ख़बर त हिकिड़े सेकेंड जे अंदरि असां सां छा थो थी सघे, पर हर वक़्तु अलाह साईं पंहिंजे रब खां पंहिंजी हिफ़ाज़त जी, पंहिंजे घर भातियुनि जी, पंहिंजे औलाद जी हिफ़ाज़त जे लाइ अलाह साईं खां दुआ घुरणु घुरिजे, सदको ख़ैरात करणु घुरिजे। पर हीअ जेकॾहिं अगरि हादसात या जेके बि शयूं आहिनि जेके ज़िंदगी में अलाह साईं जेकॾहिं लिखी छॾियूं आहिनि न, उहे कंहिं न कंहिं वक़्तु थियणियूं आहिनि, उनखे न असां मटाए था सघूं न अलाह जी, हा रब जी ज़ात आहे उहो मटाए सघे थो, पर असांजे वस में न आहे। इहो थियणो हुयो थियो, पर कंहिंजे करे थियो इहो असां नथा चई सघूं, इहो असांखे चवणो ई न आहे, असांखे रब जी रज़ा में राज़ी थियणो आहे। केरु पंहिंजे माउ पीउ खे मारींदो? कोई बि नथो मारे सघे। इहा त हिकिड़ी बिला वजह माण्हुनि जी ग़लति सोच आहे, ग़लति थिंकिंग आहे, ग़लति ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि शयुनि ते ई जेको आहे, तव्हांखे त ज़ाहिर कावड़ ईंदी हूंदी, पर मूंखे ई कावड़ थी अचे त तव्हांजे वात मां इहे लफ़्ज़ निकिरनि कीअं था भाई? अगरि कंहिंखां निकिरनि बि था त असां उन्हनि खे कुझु बि नथा चई सघूं, बसि उन्हनि खे उन्हनि जी हालत छॾे ॾियणु घुरिजे। वक़्तु आहे, वक़्तु जहालत आहे, सर्कल आहे, तंहिंजे करे चवंदा आहिनि न 2 दर्जा माण्हू खे पढ़णु घुरिजनि, ज़रूरी दर्जा पढ़ो बि पर स्कूल जे अंदरि वञी, ॿाहिरों न, प्राइवेट न कजो, ॿाहिरों नथी अचिजो त छा चइबो आहे ॿाहिरों वारी बेंच ते वेही करे मोटी अचो, उहो न कजे, प्राइवेट बि न कजे, हाज़िरी भरजो, ज़रूर वञिजो। कीअं अमानुल्लाह, सही थी चवां न? अमानुल्लाह खे था चओ मतिलबु छा? अमानुल्लाह स्कूल जे ॿाहिरां इंग्लिश जो टीचर आहे न। ओह तंहिंजे करे चवां थी न, टीचर बि वेठो आहे भाई, असां टीचर बि रखंदा आहियूं पाण वटि। नादिया, हींअर कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स पैक कयो? मामा लालू जो बिल्कुलु रिसेंटली न्यू आहे, ऐं उन खां अलावा ख़ुददार जेको आहे उहो मां हुनजी अधु रिकॉर्डिंग करे आई हुयमि। सही। ऐं बाक़ी छा चइबो आहे, हाणे ऑनियर बि आहे स्क्रीन ते 31 एपिसोड खां पोइ मुंहिंजी छा चइबो आहे एंट्री आहे, एपिसोड्स हली वयूं त 13 हलियूं मुंहिंजे ख़्याल में, 13 हलियूं, 31 खां पोइ मुंहिंजी एंट्री आहे, 31 खां पोइ त उहो अञा अधु पेंडिंग में पियो आहे। उहो बि मामा जॾहिं हॉस्पिटल मामा दादलाशारी आया हुया, बाबा तूं जल्दी सही थी वेंदी आहे न, मां पोइ रिकॉर्डिंग कंदुमि, ठीकु आहे? मां चयो हा मामा सही आहे। मां मामा खे चयो, मां चयो भले मामा तव्हां रिप्लेस करे वठो। मूंखे उन महिल मां ज़िंदगी में एतिरी मायूस थी वई हुयमि पंहिंजे अंदरि, कंहिंखे ॿुधायां न पई, चवां न पई, मां चवां पई भले हे बि ईअं थी वञे, ठीकु आहे, को मसइलो न आहे, हे बि ईअं थी वञे, भले को मसइलो न आहे, मां अम्मी सां गॾु हली वञा, बसि मां अम्मी सां गॾु हली वञा। छो जो मां हिकिड़ो 8-9 साल अम्मी सां गॾु कंटिन्यू ईअं रहियमि जीअं को पाछो हुजे, हर वक़्तु गॾु, हर टाइम गॾु,
मुंहिंजी रिकॉर्डिंग हूंदी त अम्मी मूंसां गॾु ज़बरदस्ती वठी वञा, बेवजह बि वठी वञा, हल ते हली वेझ आहे न, भला छा कंदी आहे घर वेही, हल त हलूं था, मोटी ईंदासीं। वरी उन खां पोइ अम्मी जी रिकॉर्डिंग हूंदी, अम्मी सां गॾु कढ अम्मी जे, त उहो टाइम पीरियड त मां सफ़ा कंफ्यूज़ थी वई हुयमि त अगरि ज़िंदगीअ में कुझु थियो, जेॾी महिल अम्मी हॉस्पिटल में हुई त मां चयो मां त ख़तमु थी वेंदमि, पर उहा ई चवणी आहे त मरे जो पोयां मरबो नाहे, न मरी थो सघे, न ज़बरदस्ती माण्हू मौत वठी थो सघे, ॾाढी मुश्किल मौत आहे, मुश्किल, हीअ दुनिया छॾणु ॾाढी ॾुखी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह अम्मी जेकी तरबियत ॾिनी आहे जंहिं हिसाब सां उन सां निभाए हलंदासीं, बहितर हलंदासीं। ऐं स्क्रीन जेकी आहे कुझु माण्हू चवंदा आहिनि त टीवीअ में अचनि था हीअं हूअं, पर अम्मी जेके अल्फाज़ चवंदी त स्क्रीन जेकी आहे उहा आबे हयात आहे। 10 साल गुज़रंदा, 5 साल गुज़रंदा, उहो आर्टिस्ट हिन दुनिया में बि न हूंदो, पर जॾहिं जॾहिं उहा रील रिपीट थींदी त उहो इंसानु जीअरो हूंदो। इन करे स्क्रीन जेकी आहे उहा हर इंसान खे हासिलु न आहे, ऐं जंहिंखे हासिलु आहे उहो शुक्र अल्हम्दुलिल्लाह करे त इहा आबे हयात असांखे मिले थी। कॾहिं बि रिपीट थींदो, अॼु पत्थर दुनिया ड्रामो रिपीट थो हले KTN ते, उहो जॾहिं बि ॾिसंदा आहियूं असां हाणे वेठा त ईअं लॻंदो आहे त अम्मी साॻियो ई रिकॉर्डिंग ते आहे, इन करे घर ख़ाली आहे। असांखे घटि में घटि इहा आदत आहे, जॾहिं अम्मी जो स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं अम्मी खे चवंदा आहियूं अम्मी शायदि रिकॉर्डिंग ते वियल आहे, हिकिड़ो तसली पाण खे ॾियणु, पर उहा तसली बि केसीं ताईं आख़िर नेठि मतलब हूंदो हुयो त बहलाने के लिए गालिब ख्याल अच्छा है, बस ख्याल सही आहे, बहितर आहे। न अल्लाह साईं तव्हांखे हिम्मत ॾींदो, छो त मां तव्हां में जेका हिम्मत ऐं आलिया में जेका हिम्मत ॾिठी आहे न, मां चवां थी मां कंहिंमें बि उहा हिम्मत कोन ॾिठी हूंदी। बाजी त मां अंदरि हुयमि, ऐं इहे जेकी रश तव्हां ॾिसो पिया, हज़ारनि जी रश हुई रोज़ जे हिसाब सां, बाजी त उन्हनि खे बि मुंहुं ॾिनो, अकेली मुंहुं पई ॾे, बाजी उन्हनि सां बि मुंहुं ॾिनो, उन्हनि खे बि बाजी जवाबु पई ॾे, हर कंहिंजे सवाल जो जवाबु पई ॾे। ऐं शायदि इन जॻह ते मां हुजां त मां एतिरो न करे सघां। बाजी जंहिं तरीक़े सां माण्हुनि खे हैंडल कयो, सॼे माहौल खे हैंडल कयो, त मतिलबु एतिरो यकीन ई न हो, छो जो बाजी अम्मी जे साम्हूं हमेशह ॿार ई रहंदी। केॾी बि बाजी शादी थी वई हुई, बाजी गदड़ी आहे माशाल्लाह 11 सालनि जी, पर बाजी हमेशह अम्मा जे साम्हूं ॿार ई रहंदी, ॻाल्हियूं कंदी, ॿाराणियूं ई ॻाल्हियूं कंदी हुई। पर अॼु बाजी खे अगरि मां ॾिसंदी आहियां त बाजी अम्मी वांगुरु बीठी हूंदी आहे, हर शइ में, हर ॻाल्हि में महसूसु कोशिशि कंदी आहे त मां हे बि मां करे वठां, मतां हिननि खे अम्मी जी कमी महसूसु थिए, हीअ शइ बि जल्दी में मां करे वठां, जेकी वस में न हूंदी अथसि उन ताईं बि पहुचण जी कोशिशि कंदी आहे। पोइ बाजी खे मां चवंदी आहियां बाजी इहा शइ ज़रूरत ई न आहे असांखे, तूं हरू भरू थी करे, हरू भरू तूं हिन शइ जे कढ थी पवे, असांखे हिन जी ज़रूरत ई न आहे। न मां हे मतिलबु ईअं थी चवां त हे हुजणु घुरिजे, ईअं बाजी न जी ज़रूरत न आहे, बसि छॾे ॾे, हरू भरू जेकी न आहे वस में। अम्मी असांखे इहो थोरी चयो त जेकी शइ वस में न हुजे उहा बि कयो, अम्मी त उहो सेखारियो त जेतिरी तव्हांजी औकात आहे उन हिसाब सां हलो, बसि ओतिरो हलंदा रहो। इन करे उन तरीक़े सां ई हलंदा रहियासीं। ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह बाजी सां गॾु रहूं था, बाजी सां गॾु हूंदी आहे, नंढी भेण मां, नंढो भाउ, टई बाजी सां गॾु आहियूं ऐं ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। बसि ज़िंदगी आहे, ख़बर न आहे शायदि असां बि न हुजूं कॾहिं, त बसि अम्मी न आहे, पर अम्मी जेतिरियूं दुआऊं वरितियूं माण्हुनि खां, जेतिरियूं दुआऊं हुयूं अम्मा जे लाइ, जे अगरि अम्मी जी ज़िंदगी हुजे हा न त अम्मी हिकु ॾींहं में मौजज़े वांगुरु उथी करे वेही रहे हा, जीअं अम्मी हुई उन खां वधीक अम्मी सिहत तंदुरुस्ती में अची वञे हा। पर जॾहिं अम्मी खे रहणो ई न हो हिन दुनिया में त उन हिसाब सां बसि अम्मी हली वई। ऐं दुनिया फ़ानी आहे, लाज़िम ॻाल्हि आहे, असां बि वेंदासीं, सभु वेंदा, त उहा शइ एक्सेप्ट करणी पवे थी। बिल्कुलु, हिते हिकिड़ी कॉल बि वठंदासीं, कॉल बि आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। ये KTN का शो चल रहा है जी, लाइव चल रहा है जी लाइव चल रहा है, आपने लाइव कॉल की है, कौन बात कर रहा है? जी कौन बात कर रहा है भाई? और पीछे टीवी का वॉल्यूम कम कर दे प्लीज। हेलो सारा चो टीवी जो वॉल्यूम घट करे छॾियो भाउ, सिंधी आहियो त सिंधी में ॻाल्हायो न। जी ॿुधायो छा था चओ? मां चवां थी टीवी जो वॉल्यूम घट करे छॾियो। जी घट कयो। जी केर पियो ॻाल्हाए?
मां मीर मुगेरी पियो ॻाल्हायां कराची खां। जी भाउ छा चवणु चाहींदव? ऐं न आपा सदीरा जी धीअ सां ॻाल्हाइणो हो। जी जी नादिया सां ॻाल्हायो। जी अदा। जी जी ॿियो छा? जी जी वठो। भाउ। भाउ ॻाल्हायो। हलो जी जी ॿियो त ॻाल्हायो न। हा हा मूंखे ॾिनी अथऊं फोन मां ॻाल्हायां थी मां। नादिया सां ॻाल्हायो? जी ॻाल्हायां कट थी। कयो कट कयो। हिकिड़ो त मूंखे सम्झ में कोन थो अचे माशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे शऊर ॾिनो आहे सोशल मीडिया यूज़ था कयो इलेक्ट्रॉनिक मीडिया जो ज़मानो आहे तव्हां चैनल्स ते कॉल्स था कयो उन खां पोइ बि तव्हां चओ था त फ़ोन ॾियोसि त मां ॻाल्हायां PTCL जो दौर आहे मोबाइल फ़ोन ते तव्हां फ़ोन कयो न असल में हो पाण कंफ्यूज हुया त प्रोग्राम लाइव आहे बि या न। डेली था ॾिसो बाबा डेली था ॾिसो पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां कॉल कयो था त कंफ्यूज़ न थियो ॻाल्हायो तव्हांजो बि वक़्तु क़ीमती आहे असांजो बि वक़्तु क़ीमती आहे थी सघे थो तव्हांजे करे कंहिं ॿिए जी कॉल न लॻे इन जे करे जॾहिं बि कॉल कंदा कयो सभिनि खां पहिरियों टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो ऐं उन खां पोइ थोरो जल्दी जल्दी तकड़ तकड़ में ॻाल्हाईंदा कयो ऐं कम जी ॻाल्हि कंदा कयो आईंदा जेको आहे न मां PTCL ते भरिसां रखंदसि उहो बि पुराणे दौर जो रखंदसि घंटे वारो। घंटे उहो मां पोइ जेको आहे गेस्ट खे फॉरवर्ड कंदमि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम हाँ जी वालेकुम सलाम अभी किरण खुश जी जी बिल्कुलु ठीक ठाक केरु पियो ॻाल्हाए भेण जी जी मूंखे ॾाढो दुख थियो मुंहिंजी सुठी फुलकार वई हली जी अदी तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो हेलो हेलो कॉल ड्रॉप थी वई मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजी भेण तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था तव्हांजो नालो मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो आहे पर तव्हांजी आवाज़ में मां सुञाणे वियमि तव्हां असांखे हमेशह कॉल कंदा रहंदा आहियो असांजी रेगुलर कॉलर ही आहे पर मुंहिंजे ज़हन मां हुनजो नालो निकिरी वियो आहे सो हींअर कॉल्स बि अचणु शुरू थी वियूं आहिनि तव्हांजे लाइ इहो अम्मा जे लाइ कॉल्स जंहिंजे लाइ बि आहिनि पर अचनि त तव्हां ॾे थियूं न बिल्कुलु अच्छा हींअर छा सोचियो आहे नादिया कमकार जे हवाले सां ऐं ॿी कहिड़ी एक्टिविटीज़ जे बारे में छा सोचियो आहे एक्टिविटीज़ उहे ई आहिनि सेम स्टडी कयां पई मां लॉग कयो पिया तव्हां फाइनल ईयर आहे माशाल्लाह कुझु ॾींहं पहिरियां वेही रही हुयमि चुप करे घर मां चुप छॾियसि बसि अम्मा न आहे मां न कंदमि न मां जो ऐं ख़्वाबु हुन खां पोइ अदा शबीर सोहो आहिनि उन्हनि मूंखे कॉल कई चई बाबा इहा कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांखे एग्ज़ाम ॾियणा आहिनि कुझु बि थिए छा बि थिए तव्हां त मतिलबु उहो कमु था कयो त छा चइबो आहे बाबा हलियो वियो त तव्हां स्टडी छॾे ॾिनी वरी अम्मा वई त वरी तव्हां स्टडी छॾियो था इहो को तरीक़ो थोरी हूंदो आहे तव्हां बल्कि करे ॾेखारियो ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि तव्हांजी ज़िंदगीअ में जेके चाहिनि था त तव्हां बिल्कुलु ई बैक फॉरवर्ड हलिया वञो इन करे बहितर आहे त तव्हां हमेशह फ्रंट ते रहो ख़बर पवे त तव्हां आहियो ऐं तव्हां हूंदव त आपा हमेशह हयात हूंदी बिल्कुलु छो जो आपा त फॉर एवर हूंदी ई सही पर तव्हां सां गॾु लॻोलॻि अञा वधीक उहा जीअंदी इन करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी छो था स्टॉप कयो ऐं हिन सां गॾु ई असांजा जेके हुते आर्टिस्ट आया अदा असद कुरैशी अदा अली गुलमला अदा सोराब सुमरो इम्तियाज़ लाशारी ऐं छा चइबो आहे आपा नजमा आपा शहनाज़ आपा नसरीन नाज़ उनखां अलावा जेतिरा नाला खणजनि घटि आहिनि ऐं जेके शादी करे हलियूं वयूं आहिनि ऑफ स्क्रीन थी वयूं आहिनि उहे आर्टिस्ट बि असां वटि आहियूं ऐं उन्हनि सभिनी जी उहा ई मोहबत उहो ई प्यार ऐं अम्मा जे लाइ उहा ई चाहत त उहे थोरा बि कॾहिं असां न लाहे सघंदासीं स्पेशली अदा असद कुरैशी ऐं अदा राजा मेमण इहे ईअं हूंदा हुया त मतिलबु डेली जो हुननि जो ॼण हिकिड़ो कमु आहे हुननि जो ऑफिस वर्क आहे उहो डेली ईंदा हुया ऐं 5, 6, 8 कलाक उते वेठा हूंदा हुआ माण्हुनि खे अटेंड करण लाइ त आलिया अकेली केतिरो अटेंड कंदी असां बि गॾु वेठा आहियूं हिकिड़ी फैमिली वांगुरु टाइम स्पेंड करणु ऐं अदा असद कुरैशी जी पंहिंजी तबियत जेकी आहे उहा मज़े में न हुई पर पोइ बि अदा असद कुरैशी अचे पियो ऐं अदा राजा मेमण उहो हमेशह गॾु हूंदो चवंदो मां भाउ वेठो आहियां न तव्हां ॻाल्हायो सभिनी सां वेही ॻाल्हायो जेकी ॻाल्हि हुजे तव्हां मूंखे शेयर करे सघो था त इहे उन्हनि जा थोरा सां कॾहिं नथा लाहे सघूं बल्कि जंहिंजा नाला मूंखे न आहिनि बि यादि उन्हनि सभिनी जी बि मां शुक्रगुज़ार आहियां त उन महिल आया उन टाइम ते आया ऐं चवंदा आहिनि त वक़्त ते अचणु घुरिजे सुख में हर को हूंदो आहे पर ॾुख में को हूंदो आहे ऐं ॾुख में असांखे ख़बर पई त सभु आहिनि सही बाक़ी जंहिं जेको ॻाल्हायो जेके अल्फाज़ यूज़ कया त दुनिया मकाफ़ाते अमल आहे दुनिया हिकिड़ो सर्कल आहे
अॼु हिते ॻाल्हायो अथऊं सर्कल फिरी करे वरी वापसि उते ई ईंदो बिल्कुलु। हर कंहिंजे पंहिंजे मथां ईंदो दुनिया गोल आहे ऐं जेकॾहिं बि का बि ॻाल्हि कयो था जेका बि चवंदा आहिनि न ज़बान मां निकितल लफ़्ज़ वापसि न वेंदो आहे बिल्कुलु त इन करे जॾहिं बि पंहिंजी ज़बान इस्तेमालु कयो त सोची सम्झी इस्तेमालु कंदा कयो ब्रेक जो वक़्तु थियो आहे जल्दी वापसि वेलकम बैक व्यूअर्स बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियो ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था बिल्कुलु शामिल करणु ज़रूरी आहे बिल्कुलु शामिल हुजणु ज़रूरी आहे ऐं छा चइबो आहे फ़ोन जेकी आहे उहा फ़ोन ते ॻाल्हाइण बि ज़रूरी आहे तमामु ज़रूरी आहे बसि इहो न चइजो मूंखे त फ़ोन ॾियोसि इहो न चइजो मूंखे हुनजो महांगो मोबाइल आहे घरों कढाईंदो चलो मोर फोन कोने तो मेरे माने के फोन खड़ी करे ॾियां ये करे बस तव्हांजी ॻाल्हि कराए सघां थी तव्हां ताईं आवाज़ पहुची वेंदी ख़ैर मज़ाक थी कयां पई मां तव्हां सां छो जो तव्हां सभई क़ाबिल एहतराम आहियो ऐं हिकिड़ी मज़ाक आहे मां मज़ाक थी कयां पई छो त नादिया जो मां मूड सुठो करणु थी चाहियां पई मूड सुठो आहे मूड भलो आहे ऐं हमेशह रहंदो बि इंशाल्लाह छो जो जेके जे फील्ड में असां आहियूं त मीडिया खे साम्हूं ई चवंदासीं त असांजा नानाणा आहिनि बेशक को बि चैनल हुजे सही को बि चैनल हुजे छो जो हर चैनल सां उहे ई माण्हू वाबस्ता आहिनि जेके अॼु हिते आहिनि वरी ॿिए चैनल ते हूंदा वरी उन चैनल तां ॿिए चैनल ते 10 चैनल खुलंदा उते बि इहे ई माण्हू हूंदासीं सभु गॾु त उहे असांजे नानाणनि में शुमार था थियनि नंढे हूंदे खां ॼावा आहियूं त हिन फील्ड में आहियूं ऐं अॼु ताईं हलूं था तव्हां त ॼण अखियूं ई हिते खोलियूं आहिनि अखियूं ई हिते खोलियूं असां कंहिं सीनियर आर्टिस्ट जे साम्हूं घणो शोर शराबे सां ॻाल्हाए नथा सघूं छो जो चवंदो छठी खाधी आहे तुंहिंजी आहे मूंखे त इहो यादि आहे त जंहिं टाइम मां एक्टिंग कंदी हुयमि तव्हां उन टाइम एडिटिंग कंदा हुआ हा उन खां पोइ तव्हां एक्टिंग शुरू कई मां एडिटिंग जे शौक़ में ई आई हुयमि एडिटिंग कयमि वरी ॿिए चैनल ते डायरेक्शन पर उन टाइम शायदि तव्हां एक्टिंग शुरू न कई एडिटिंग कई एडिटिंग में हुयमि एडिटिंग ऐं डायरेक्शन बस इहो कंदी रहंदी हुयमि बस एतिरो ई यादि आहे हिकिड़ी नंढड़ी छोकिरी हूंदी सनड़ी हूंदी डुकंदी वतंदी हाणे चवंदा सनड़ी हथों बि नथी लॻे पर तव्हां न माशाल्लाह तव्हां इलाही बहितर आहियो इलाही बहितर मेडिसन हुयूं मेडिसन जे करे कॾहिं कीअं हले पियो ॿियो ऑपरेशन उहो हिकिड़ो डिप्रेशन हुयो मूंखे ऑपरेशन कीअं थींदो मूंसां धोखे में ऑपरेशन फर्स्ट मुंहिंजो थियो अच्छा में मूंखे इहा ई ख़बर न हुई त एनेस्थीसिया केड़े तरीक़े सां ॾींदा छो जो अॼु ताईं जॾहिं बि मां ॾिठमि त इंजेक्ट कंदा आहिनि मां चुम इंजेक्शन लॻाईंदा इंजेक्शन जे इंतज़ार में हुननि सिर्फ़ु अचे मूंखे मास्क ॾिनो चयईं साह खण मां साह खणी चयो मुंहिंजो चक्कर आ रे मुझे चक्कर आ रही है बाह मुझे इतने ही बदी पे मैं चक्कर आ रही जी नहीं एक बार और वही उन खां पोइ 6 कलाकनि खां पोइ मूंखे ख़बर पई त मां जॾहिं ॿाहिरि निकितमि मूंखे फुल बैंडेज मथे थियल हुई हथु मुंहिंजो फोल्ड हुयो पूरो मतिलबु हिकिड़ो पैम्पर थियल हुयो मुंहिंजो हथु मां अजीब हिकिड़ो उथियमि ऐं उहा कंडीशन त पहिरियां तव्हांखे ऐं इन सां मूंखे इहो बि अंदाज़ो थियो त इंसान जो अगरि साह वेंदो त उहो कहिड़े रीति वेंदो ऐं इंसान में जॾहिं साह वापसि थो अचे ऐं होश हवास वापसि थो अचे उहो बि ॾाढो मुश्किल कंडीशन आहे छो जो पहिरियों मूंखे हेतिरो ख़बर पई त मां आहियां मूंखे इहा ख़बर न हुई त मुंहिंजा हथ किथे आहिनि मुंहिंजा पेर किथे आहिनि पोइ स्लो ख़बर पवंदी वई त हे मुंहिंजा हथ आहिनि पोइ मूवमेंट शुरू कई आङुरियुनि जी ऐं डॉक्टर सभिनी खां पहिरियों फस्ट त भॼंदा आया अचण सां चऊं त हाथ मूव करे फिंगर्स मूव करे मां यादि पियो हीअं वञा हाँ फिंगर्स मूव करे पोइ मां चयुमि छो पिया चवनि भाॼी खां देरि सां पुछियमि भाॼी चयो इन करे त हॾी में पूरो ॾार अची वियो हो ॾार अचण खां पोइ जेके टुकड़ियूं उहे अलॻि थी वयूं हुयूं उन्हनि उन ॾार खे बि मैनेज कयो आहे जेके टोटा थिया हुआ उन्हनि खे मैनेज कयो आहे प्लेट्स लॻायूं अथऊं पूरे तरीक़े सां बंदि कयो अथऊं ऐं रगूं जेके आहिनि उहे मिक्सअप थी वयूं अंदरि ऐं उहे रगूं अगरि हे चवनि पिया त असां कटी त आहे जेकी एक्स्ट्रा असांखे फील पई थिए ईअं न असांखां उहा कटिजी वई हुजे जंहिंमें आङुरियूं न मूवमेंट कंदियूं हुजनि इन करे मूवमेंट कराइणु ज़रूरी आहे छो जो ऑपरेट 6 कलाक उन में विच में होश ई न आहे ॼाराइणो ऐं पूरो हितां खां वठी हेसी ताईं मुंहिंजो कट लॻल आहे मतिलबु मां पाण करे ॾिसंदी आहियां मां चवंदी आहियां वॾी हिमत आहे मूं में केतिरा स्टिचेस हूंदा तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 18 हुया
अरिड़हं स्टिचिस हुया। उनखां अलावा ड्रेन वग़ैरह सेकेंड ऑपरेशन में लॻा हुआ, त उहो ड्रेन छा चइबो आहे, हिते पाइप लॻल हो, हिते लॻल हो, हेठि लॻल हुयो, त हुनजे करे मतिलबु मुंहिंजी कंडीशन थोरी अजीब हूंदी। मां सोचींदी हुयमि हे कॾहिं निकिरंदा। जॾहिं मूंखे 2 ड्रेन लॻल आहे, 3rd ड्रेन मूंखे लॻो, उन महिल अचे जेको मां अलाह खे यादि कयो। ॿियो अम्मा खे मां चयो, अम्मा तूं अलाह साईं जे वेझो आहे न, तूं अलाह साईं खां दुआ घुर, अम्मी तूं अलाह साईं खां दुआ घुर मुंहिंजी हिन मां जान छुटे, या मां मरी वञा सफ़ा, त घटि में घटि हिन मां जिंद छुटे। ॿियो न त छा चइबो आहे डेली पटी चेंज थींदी हुई, हुन हिसाब में पूरो खुलंदो हुयो। ऐं डॉक्टर मूंखे चवंदा हीअं करे, हितां हीअं करे वेह, हितां पकिड़े, हिन महिल हथ में ताक़त ई कोन हूंदी, सिर्फ़ु फिंगर ईअं ईअं कंदी हुयमि। ऐं डॉक्टर जेके फिज़ियो वारी ईंदी उहे खणंदी हुयूं हथ खे खणी ईअं करे चवंदियूं अब ऐसे करें, अब ऐसे करें, अब मूव करें। उन महिल मुंहिंजी इहा कंडीशन हूंदी, पोइ दिलि चवंदी बसि मां बेशक मां मरी वञा, पर हीअ कंडीशन मूंखे न हुजे। ऐं हाणे बहितरी जी तरफ़ वञा थी, ऐं ज़िंदगी खे मुंहुं ॾियणो आहे, ज़िंदगीअ में हलणो आहे, ऐं ज़िंदगीअ खे बसि हलाइणो आहे। पोइ खिली हलायूं या रोई हलायूं, त बहितर आहे त रोऊं अलाह जे साम्हूं, जाइ नमाज़ विझी करे उनखे ॿुधायूं। अम्मा जे लाइ असांखे तकलीफ़ आहे, अम्मा खे यादि था कयो, उहो बि अलाह खे ॿुधायूं त बहितर आहे त अलाह साईं असांखे हीअ कमी आहे, इन कमीअ जो छा चइबो आहे मसइलो हल कर। माण्हुनि मां कुझु हासिल कोन थींदो, माण्हू जेके आहिनि उहे वक़्त जा आहिनि बसि। सही ॻाल्हि आहे। ऐं चइबो आहे न त रोइजे अलाह जे साम्हूं, बजाए जो माण्हुनि जे साम्हूं रो, ऐं हो जेको आहे हुनजो नाजाइज़ फ़ाइदो। बल्कि सभिनी जेके बि हिन फील्ड में त जेके माण्हू आहिनि उन्हनि वेही सुठे सां सम्झायो। असां त उन्हनि जे साम्हूं ॿार आहियूं, त पोइ ओचरी माई, ओचरी गिदली, हीअ शइ हीअं अथई, हीअ शइ हैदर छजड़ो जेके आहिनि उहो त मतिलबु उन सां फैमिली ट्रम्प्स आहिनि, उन वेही करे मूंखे सम्झायो जी रोइणो न आहे, रोइणो न आहे, माण्हुनि खे करे ॾेखारिणो आहे, ऐं जेको खिलऊं था न उहो खिली ॾेखारिणो आहे। बिल्कुलु। जॾहिं असांजे अख मां ॻोढ़ो किरंदो न, माण्हू चवंदा हाणे हे हल्का थिया आहिनि, पर रोइणो न आहे, सिर्फ़ु खिलणो आहे, खिली करे जीअणो आहे, इन शइ खे ज़िंदगीअ खे अॻिते वधाइणो आहे। अगरि रोईंदो कंदो हे कंदो पंहिंजो पाण खे सिर्फ़ु झोरींदो वेठा, बहितर आहे ज़िंदगी में मज़बूत थी करे हलो। ऐं अल्हम्दुलिल्लाह हलऊं था, एॾो सफ़ा दिलि भरिजी वेंदी आहे, राति जो बि अधु राति जो बि हिकदमि सां सट ईंदी आहे, अम्मी न आहे, हे न आहे, घर ख़ाली आहे, हे शइ न आहे। उन महिल न ध्यानु हूंदो आहे त निंड मां जाॻियल आहियूं, छा जाइ नमाज़ विझी करे अलाह जे अॻियां, अलाह साईं हाणे हीअ जेकी कैफ़ियत आहे हिन खे क़ाबू करिणो आहे। मां थी रोआं त मुंहिंजे पोयां मुंहिंजा भेण भाउ बि रोअनि था। ऐं असांजी फैमिलीअ में वरी सिस्टम इहो आहे, हिकिड़ो बि माण्हू रुनो पोइ सभु लाइन वरी सभु भाउ भेण सभु वेठा तुंहिंजो थी रोए न रो थींदो आहे। उनजे करे बसि हिक ॿिए खे ज़ब्त करे हलऊं था। मां रोईंदमि त फलाणो रोईंदो, फलाणो रोईंदो त हो बि रोईंदो, हो रोईंदो त हो रोईंदो, इन करे हिक ॿिए खे मज़बूत करे पिया हलऊं था। तव्हांजे सभिनीनि भाउ भेणनि जी शादी थियल आहे सिवाय तव्हांजे एनी जे? जी, ऐं नंढो भाउ आहे शहज़ाद। अच्छा, हा, असां टई अम्मी सां गॾु हुयासीं। बाक़ी सादिया, तानिया जी अम्मी रिसेंटली शादी कराई जनवरी में, जी जी, त उहा बि पंहिंजे घर ख़ुशि आहे अल्हम्दुलिल्लाह। सादिया बि ख़ुशि आहे, बाजी बि ख़ुशि आहे। पर वॾे भाउ जी बि शादी थियल आहे, भाईजान जी बि वॾे जी थियल आहे। ॿियो जेको भाउ कैमरामैन आहे सजाद, उनजी बि शादी थियल आहे। सभु ख़ुशि आहिनि अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे घर में, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह कंदो तव्हांजो बि, अल्लाह से नसीब सुठो कंदो, तव्हां बि नसीब सुठो कंदो, अल्लाह से मूंखे सिविल जज कंदो इंशाअल्लाह। मां छो जो अम्मा बाबा सां गॾु वेंदी हुयमि, हमेशह चवंदी मां चवंदी मां कुझु थियां ज़िंदगीअ में, मां जज थियां। ऐं मां तव्हांखे सची चवां, तव्हां सिविल जज थियो, घटि में घटि असांजे मुआशरे जे अंदरि हिन टाइम दुआ कंदसि अल्लाह साईं खां त जल्दी तव्हां सिविल जज थियो। ऐं जेके बि केसिस जेके बि थियनि था हिन टाइम, जेके ॿारड़नि ते जेके तशद्दुद थियनि था, जेके शयूं थियनि थियूं, मां चवां थी इन्हनि ते तव्हां अची करे सुठा फ़ैसिला त कयो भला। फ़ैसिलो त अॼु बि जेके वेठा आहिनि कनि था, बिल्कुलु कनि था, ईअं न आहे त नथा कनि, देरि था कनि ॾाढी। के कुझु वीडियोज़ मां ॾिठियूं हुयूं, उन वीडियोज़ में हुयो त अगरि कंहिं को मुल्क हुयो, उनजी वीडियो हुई, यादि न आहे एतिरो, उन महिल अम्मी बि हयाती, अम्मी मां वेठा अक्सर असां वीडियोज़ ॾिसंदा हुआसीं, वरी हुन ते तबसरो कंदा हुआसीं, असांजी आदत हूंदी, या असां भेनरुनि में बि इहो आदत आहे त वेही तबसरो कंदा आहियूं कंहिं बि नंढड़ी शइ ते, भले कंहिंजी चपल छो न हुजे उनखे वठंदासीं, हिन में हीअं हीअं हीअं, मतिलबु उहो हूंदो। उहा वीडियो अम्मी मां ॾिठीसीं त उन में एट ए टाइम जेको आहे उन्हनि खे सज़ा मिली हुई, फौरी तौरु विच रोड ते उन्हनि खे लटकायो वियो हुयो। ऐं अगरि असां वटि बि अहिड़ा कानून अचनि, इहे शयूं अचनि, त ज़ुल्म पाण ई ख़तमु थी वेंदो, चोरी पाण ई ख़तमु थी वेंदी, हर शइ पाण ख़तमु थी वेंदी। असां वटि इहो आहे, अॼु कयो अथई 10 सालनि खां पोइ ॾिसंदासीं,
मां पाण सिटी कोर्ट हाई कोर्ट में प्रैक्टिस कई 1.5 साल त ड्यूरिंग स्टडी त उन टाइम मां ॾिसंदी हुयमि कंहिंखे हुननि जी पासपोर्ट साइज़ लॻल हूंदी हुई मुंहिंजी एज जी, जॾहिं उनखे ॾिसंदी हुयमि अचे हे सर हे उहो ई माण्हू आहे, हा बाबा हे उहो ई आहे। केसिस एॾा लेंथी था थी वञनि, इंसान जी पर्सनैलिटी मटिजी थी वञे, उहो घुमी नथो सघे, उन में उहा ताक़त हिमत नथी रहे, पर उनजो फ़ैसिलो नथो थी सघे। अल्लाह साईं मां फ़ैसिलो चवंदी जेको आहियां आहे त जल्द खां हिकिड़ो हॉस्पिटल जे चक्रनि खां पनाह में रखे तौबा। ऐं ॿियो कोर्ट जे चक्रनि खां अल्लाह साईं पंहिंजे सभिनी पनाह में चक्रनि खां रखे। पनाह में रखे। हर अॼुकल्ह त किथे बि तव्हां अगरि वञो था की वॾी ऑफिसिस में वञो था, जेसीं ताईं तव्हांजी रिसोर्स न आहे ख़ासि करे नथा वञी सघो। इलेक्ट्रिक जी लाइन में बीहण ॾाढो ॾुखियो आहे। सभिनी जी लाइन में बीहण ॾुखियो आहे, पर जेसीं ताईं तव्हां वटि रिसोर्स न आहे तव्हांजो कमु मुहाल आहे त तव्हांजो महीने खां पहिरियां कमु थिए। बेशक तव्हांजो NIC छो न ठहिणो आहे, तव्हांजी लाइन एतिरी डिघी हूंदी आहे, उहा महीने खां पोइ तव्हांजो नंबर ईंदो, उन में बि अंदरि वञण खां पोइ तव्हांजा 4 डॉक्यूमेंट्स ॿुधाईंदा आहे ग़लति, सही आहे, उहो ग़लति वरी तव्हांजो महीनो शुरू थी वियो। इहो सिस्टम मूंखे अॼु ॾींहं ताईं सम्झ में न आयो आहे। किथे बि तव्हां वञो पहिरियां तव्हांखे डिटेल में सम्झाईंदा न त तव्हांजा हे डॉक्यूमेंटेशन्स खपनि, त फलाणा पेपर्स तव्हांजा खपनि त तव्हां पाण सां गॾु खणी अचिजो, अधु ॻाल्हि कंदा हमेशा। बिल्कुलु उन खां पोइ वरी जॾहिं सभु शयूं खणी वेंदासीं, चवंदा फलां पेपर तो आप लाए नहीं, आपने बोला ही नहीं था। बहितर आहे त हाणे ऑनलाइन सिस्टम जेके कुझु थी विया आहिनि, माण्हू उन्हनि मां फ़ाइदो वठनि। मां पाण जेको आहे त नादरा जी जेकी आहे उन ते मां ऑनलाइन कयो, थोरो ॾुखियो आहे, प्रोसेस ॾुखियो आहे, बेशक अनएजुकेटेड आहे या एजुकेटेड आहे, उन प्रोसेस खे क्लिक कंदो वेंदो, हलंदो वेंदो हुन में वधीक, छो जो जेकी लाइन तव्हांजी कंप्लीट न आहे, सही न आहे, उहो हूअं ई रेड मार्क करे तव्हांखे ॿुधाए छॾींदा। ॾुखियो आहे, पर बहितर आहे त तव्हां घर मां उन में सहूलियत वठो। जेके माण्हू वठनि था उहे वठनि था, जेके नथा वठनि उहे पोइ लाइनुनि में बीठा ई। बहितर आहे की रिसोर्स खे हथु विझण खां तव्हां ऑनलाइन प्रोसेस करे सघो था। मोबाइल अॼुकल्ह कंहिं वटि न आहे, हर कंहिं वटि मोबाइल आहे, मोबाइल हथ में आहे, उन में पैकेज बि थियल आहे, उन ते तव्हां ट्राए कयो, उन तां तव्हां वठो कमु। बहितर इहो ई आहे, रिसोर्स ॻोल्हियो कयो, वरी डिघी लाइनुनि में बि बीहो, ॾाढो ॾुखियो आहे। सही ॻाल्हि आहे। अच्छा मूंखे हींअर इहो ॿुधायो नादिया, जीअं तव्हां कमकार वग़ैरह शुरू कयो आहे त हींअर छा कुझु गैप सां तव्हां कमु कंदा या सिर्फ़ु कंटिन्यू तव्हां बसि हींअर सोचियो आहे त कमु ई करिणो आहे? गैप जो त सिस्टम ई न आहे, गैप अची वेंदो आहे पाण, ऐं उहो हिकिड़ो कुदरती हूंदो आहे पाण त बाबा महीनो तव्हां वटि कमु न आहे, 2 महीना कमु न आहे, तव्हां गैप में आहियो, अची वेंदो आहे। ॿियो त हिकिड़ो प्रोजेक्ट हले थो एट ए टाइम, ॿिए प्रोजेक्ट जी लाइनअप थी वेंदो आहे, पर हुन में टाइम लॻंदो आहे, महीनो 2 महीनो थी सघे थो, पोइ प्रोजेक्ट ख़तमु थी वञे, पर नए प्रोजेक्ट जे लाइ असांखे वेट करिणो पवंदो आहे, त हे हिन में महीनो आहे। अक्सर हाणे त इहो ई थींदो आहे त बाबा तव्हां लाइनअप आहियो फलाणे प्रोजेक्ट में, 3 महीननि खां पोइ तव्हां आहियो हिन शूट में, ठीकु आहे, सही आहे, ठीकु आहे सर, ठीकु आहे, स्क्रिप्ट ॾेई छॾियो, पढ़ी था वठो, उहो हाणे प्रोसेस हले थो। पर उन ई तरीक़े सां हाणे जीअं मामा लालू अम्मा खे लाइनअप कयो हुयो रमज़ान खां बि पहिरियां, रमज़ान में बि अम्मी खे कॉल कई, अपा तयारी वठिजांइ, अम्मा चयो हा बा हा बसि तयारी आहे, अचु त मल विढ़ूं, ॻाल्हाईंदी अम्मी चयो अचु त मल विढ़ूं, न अपा बसि ड्रामो शुरू थियण वारो आहे। चयमि त नानाणा हिन हे सॼी फील्ड वारा त सभिनी जे घरनि में मतिलबु असां आहियूं, ऐं उहे असांजे घर में हिन पंहिंजे मतिलबु पंहिंजा जीअं सॻा रिश्ता हूंदा आहिनि उन वांगुरु, त असांखे उन्हनि खां ॻाल्हाइण में मामा चाचा अदा भाऊ असांजो इहो रिलेशन आहे उन्हनि सां, त उन हिसाब में असांखे फील ई न थींदो आहे त को हे एॾो वॾो डायरेक्टर आहे जेके ॿाहिरि वञो त हर कोई सलाम कंदो आहे। माशाअल्लाह ॾाढा कोऑपरेटिव आहिनि, ॾाढा कोऑपरेटिव, ऐं असांजी पंहिंजी सिंधी मीडिया स्पेशली चवंदमि त जेको हिन वक़्त में असां हुयासीं, असां सर्वाइव पिया कयूं ऐं हलूं पिया, उन में मतिलबु अगरि ॿी का मीडिया हुजे हा, भले सॉरी टू से बुरो लॻे या सुठो लॻे, त उहो इन रीत सां आर्टिस्ट खे हैंडल न कंदा आहिनि, न हलाईंदा आहिनि, उहो रिप्लेस करे छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि इहो जॾहिं वञी हाणे साल लॻंदो छॾे ॾियोसि हिन खे, हिन सां ॻाल्हायो ई न, हिन सां कॉन्टेक्ट ई न कयो। ऑप्शन ई कोन्हे न, हुननि वटि सिर्फ़ु ऑप्शन इहो आहे रिप्लेस। हा, ऐं असां वटि ऑप्शन, बल्कि असांजो इदारो बि वेही करे ऑप्शन ॾींदो, छो कैमरामैन खां कमु वठो, डायरेक्टर कमु करे, आर्टिस्ट खां तव्हां अहिड़ो कमु वठो जो ख़बर न पवे त हुन में छा एब आहे, कहिड़ी शइ घटि आहे। इहे जेके शयूं आहिनि इहे सिर्फ़ु असांजे सिंधी मीडिया में आहिनि ऐं असांजी सिंधी क़ौम में ई आहे, जेकी अॼु बि छा चइबो आहे, अगरि दुनिया में नाकाम क़ौम चइजे त बि असां सिंधी पाण आहियूं, ऐं कामयाबु क़ौम चइजे त बि असां पाण आहियूं।
छो जो असां चङाई कंदे चवंदा आहिनि न हथ सड़ंदा आहिनि, भई असां पाण में सिंधी चङाई कंदा आहियूं पर हथ सड़ी पवंदा आहिनि। सही पोइ भले का बि हुजे, को गवर्नमेंट जो इदारो हुजे, को प्राइवेट इदारो हुजे, पर जाते जाते पाण सिंधी हूंदासीं उते हिक ॿिए जी काण रिहाण कंदा रहंदासीं बिल्कुल बिल्कुल सार लहंदा आहियूं ऐं इंशाल्लाह सार लहंदा रहंदासीं। सो वॾी महिरबानी नादिया, तव्हां अॼु असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, एतिरे अरसे खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी, तव्हां सां कचहरी कईसीं ऐं बसि दुआ इहा ई आहे त अलाह साईं तव्हांखे सिहत हयाती अता करे, तव्हां जल्दी ठीकु थी वञो। तव्हां आहियो ठीकु पर अञा वधीक तव्हां जेको न डुकणु शुरू करे छॾियो, बसि बिल्कुलु भॼण में थोरी तकलीफ़ आहे डुकणु शुरू करे छॾियो ऐं अलाह साईं तव्हांखे सब्र अता करे ऐं बसि हिमत नाहे हारणी। बिल्कुलु बेशक। ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो ई ॾींदमि त मैसेज न पर मां महिरबानी ऐं शुक्रिया अदा कंदमि उन्हनि सभिनी सिंधियुनि जो जेके असां हाईवे ते मतिलबु हिकिड़ो सम्झो त ॼण परदेस चऊं त असां परदेस में हुयासीं, हाईवे ते वींदड़ राह वींदड़ हुयासीं ऐं उहे माण्हू जंहिं सुञाण करे या न बि सुञातऊं पर असांखे हॉस्पिटल पहुचायूं, उन खां पोइ ॿी हॉस्पिटल पहुचायूं ऐं उते अदा वसीम छोॾो हुयो जंहिं कंहिं ब्लड ॾियण जो अलाए हामी भरी हुई अलाए न भरी हुई, पर अदा वसीम छोॾो अम्मी खे डायरेक्ट कनेक्ट ब्लड ॾिनो उहो। ऐं उन खां अलावा जेके बि समूरा सिंध जा माण्हू हुया, समूरा सिंध जा माण्हू जंहिं जंहिं अम्मा जे लाइ दुआऊं कयूं, जंहिं जंहिं अम्मा खे दुआऊं ॾिनियूं या अॼु बि असांजे लाइ बि दुआऊं था घुरनि, उन्हनि सभिनी जी मां शुक्रगुज़ार आहियां ऐं जंहिं इदारनि बि असां सां ताउन कयो उन्हनि सभिनी जी बि मां शुक्रगुज़ार आहियां ऐं हमेशह रहंदमि। थैंक यू नादिया, थैंक यू जी। व्यूअर्स इंशाल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां ॿीहर मुलाक़ात कंदासीं, तेसि ताईं इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त पंहिंजे माउ पीउ जी क़दुरु कयो, उन्हनि जो ख़्यालु रखो, उन्हनि सां मोहबत सां ॻाल्हायो, उन्हनि खे छिड़ब न ॾियो, तव्हांजी वजह सां हुननि खे जेको आहे ॾुख न थिए, उन्हनि जी दिलि आज़ारी न कयो। इंशाल्लाह ॿीहर मिलंदासीं, तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।